पीपल हारी कमेटी हैदराबाद मीरपुर खास शहीद बेनज़ीराबाद ऐं कराची डिवीज़न जो गॾियल इजलास सूबाई सदर पीपल हारी कमेटी मीर मोहम्मद पुनल खान लहर जी सदारत में सहतो हाउस हैदराबाद में थी गुज़रियो। सहतो हाउस हैदराबाद पहुचण ते कारकुननि ऐं उहिदेदारनि गुलनि जी वर्खा करे सूबाई सदर जो इस्तक़बाल कयो। कोठायल इजलास में पाकिस्तान पीपल पार्टीअ जी 56 योम तासीस जी कोचा में थींदड़ जलसे में भरपूर शिरकत करण जो फ़ैसिलो पिणु कयो वियो, जॾहिं त सूबाई सदर पारां तनज़ीम साज़ीअ जे हवाले सां अहम फ़ैसिला पिणु कया विया। उन मौक़े ते सूबाई सदर मीर मोहम्मद पुनल खान लहर सैयद गुदा हुसैन शाह ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त सिंध में ॿिज ऐं भाण जे ब्लैक ते वेकिरो ऐं हथ ठोकनि अघनि ते भरपूर एहतजाज कयो वेंदो। हिननि चयो त निगरान हुकूमत सिंध जे ग़रीब हारियुनि खे हक़ ॾियारण में मुकमल तौर नाकाम थी चुकी आहे। हिननि चयो त साबिक़ा सिंध हुकूमत चेयरमैन पीपल पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारीअ जे हुकुम ते बरसाति सबबु थियल हारियुनि जे नुक़सान ते 5,000 रुपया फ़ी एकड़ रिलीफ हुकूमत जो मुदो मुक़ररु ख़तमु थियण खां पोइ निगरान सिंध हुकूमत हारियुनि लाइ रिलीफ पैकेज न रखियो, जंहिं जे करे सिंध जा केतिरा ई हारी रिलीफ खां महरूम थी विया आहिनि। मुख़्तियार अली वको, इबरत न्यूज़, हैदराबाद।